अस्सलाम वालेकुम दोस्तों, मुझो नालो है कमर ज़मान हमलानी ऐं तव्हां ॾिसी रहिया आहियो HTV हमलानी TV यूट्यूब चैनल। जीअं त दोस्तों तव्हां सभिनि खे ख़बर आहे त मां सिंधी ड्रामो ज़हर ज़िंदगीअ ते अॻु में बि काफ़ी सारा वीडियो ठाहे चुको आहियां, जंहिंमें मां टोटल 192 मिस्टेकूं अॻु में ई ॾेई चुको आहियां ऐं अञा बि हिन ड्रामे में काफ़ी सारियूं मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिकिड़ो ॿियो वीडियो मां हिननि मिस्टेकनि ते ठाहे रहियो आहियां। यादि रखिजो दोस्तों त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिननि मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जे आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी हिन क़िस्म जा वधीक वीडियो तव्हां ताईं बर वक़्तु पहुचंदा रहनि। त दोस्तों हाणे हलूं था पंहिंजे अॼु जी वीडियो जी तरफ़। मिस्टेक नंबर 193 किस्त नंबर 57। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त जेको एक्टर जे चेहरे खे रोशन कंदो आहे, एक्टर जे चेहरे जी तरफ़ रोशनी छिकींदो आहे, जेको फॉर्म दोस्तों उहो फॉर्म हिते नज़र अची रहियो आहे। हीउ ॾिसो दोस्तों अछे कलर जो फॉर्म हिते नज़र अची रहियो आहे, जेको एक्टर जे चेहरे जी तरफ़ रोशनी छिकींदो आहे त जीअं एक्टर जो चेहरो क्लियर नज़र अची सघे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों हीअ अछे कलर जो फॉर्म ही कैमरा जे फ्रेम खां परे करे न सघिया, तंहिं करे हीअ बि हिकु वॾी मिस्टेक थी वई हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे ज़रूरु सम्झ में आई हूंदी। मिस्टेक नंबर 194 किस्त नंबर 57। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन औरत जे चेहरे ते ॾिसो ऐं वरी हिन जे पेरे ते गौर कयो। दोस्तों हिन जे पेरे जो कलर ऐं हिन जे चेहरे जो कलर मैच कोन थो थिए। दोस्तों हीअ हिकु फ़नी मिस्टेक आहे। सच में दोस्तों मेकअप मैन खे सलाम आहे जंहिं हिन खे छा मां छा बनाए छॾियो आहे। दोस्तों पहिरियां तव्हां हिन पेर ते गौर कयो, उन खां पोइ वरी दोस्तों हिन जे चेहरे ते गौर कयो। दोस्तों हीअ हिकु फ़नी मिस्टेक आहे, इन करे मां हिन फ़नी मिस्टेक खे ऐड करे छॾियो। दोस्तों कमेंट सेक्शन में मूंखे ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक तव्हांखे कीअं लॻी। मिस्टेक नंबर 195 किस्त नंबर 57। दोस्तों हिन सीन में तव्हां हिन जॻह ते ॾिसो त हिते माइक जो पाछो चुरपुर कंदे नज़र अचे थो। दोस्तों हीउ ॾिसो हिते क्लियर माइक जो पाछो चुरपुर कंदे नज़र अची रहियो आहे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी। दोस्तों हिन सीन में तव्हां ॿुधो त कमदार ख़ुदनि छा पियो चवे। हीअ ॻाल्हि ॿीहर चई थी न त बूट लाहे बूथा वारा वणंदोमांइ। हीअ ॻाल्हि ॿीहर चई थी न त बूट लाहे बूथा वारा वणंदोमांइ। त बूट लाहे बूथा वारा वणंदोमांइ। त बूट लाहे बूथा वारा वणंदोमांइ। त बूट त बूट त बूट त बूट। दोस्तों हिन सीन में कमदार ख़ुदनि पंहिंजे पुट खे चवे थो त जेकर इहा ॻाल्हि ॿीहर कई अथई त बूट लाहे मुंहं वारा वणंदोसांइ। पर दोस्तों जेकर तव्हां कमदार ख़ुदनि जे पेरे ते गौर कंदव त कमदार ख़ुदनि खे पेर में बूट त पातल ई कोन्हे, जो हिन चयो त मां बूट लाइ मुंहं वारो हणंदोसांइ ऐं पेर तरफ़ इशारो बि कयईं आहे, पर दोस्तों हिन खे पेर में बूट त पयल कोन्हे। दोस्तों हीअ बि हिकु वॾी मिस्टेक आहे हिन ड्रामे में। दोस्तों उमेद थो कयां त हीअ मिस्टेक तव्हांखे सम्झ में अची वई हूंदी ऐं उन खां अलावा मूंखे कमेंट सेक्शन में ज़रूरु ॿुधाइजो त हीअ मिस्टेक आहे या न। दोस्तों अॼु जे लाइ हिन वीडियो में बसि एतिरो। उमेद थो कयां त हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो हूंदो। जेकर हीअ वीडियो तव्हांखे पसंदि आयो आहे त हिन वीडियो खे लाइक कंदा, दोस्तनि सां शेयर कंदा और हिन वीडियो में प्यार भरी कमेंट बि ज़रूरु करे छॾींदा। दोस्तों यादि रखंदा त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु फिल्मी मिस्टेकूं आहिनि, न कि पर्सनल मिस्टेकूं आहिनि। तंहिं करे हिन मिस्टेकनि खे पर्सनल न वठिजो। ऐं दोस्तों इहो बि यादि रखिजो त हीअ मिस्टेकूं सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु एंटरटेनमेंट लाइ रिकॉर्ड कयूं पियूं वञनि। उन खां अलावा जेके बि दोस्त अॼु ताईं मुंहिंजे हिन चैनल ते नवां पिया अचनि उन्हनि खे मुंहिंजी गुज़ारिश आहे त मुंहिंजे हिन चैनल खे सब्सक्राइब करे ऐं बेल जी आइकन खे ज़रूरु दॿाए छॾिजो ताकी मुंहिंजो हर नओं अचण वारो वीडियो सभ खां पहिरियां तव्हां दोस्तनि ताईं पहुची सघे। दोस्तों हाणे मिलूं था नेक्स्ट वीडियो में, तेसिताईं मूंखे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।